ख़बर ॾियूं वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया नाज़रीन। वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं नाज़रीन। वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ॿुधायां पिया नाज़रीन, वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। मुस्लिम लीग काफ जो ही सीनियर अगवान है तारिक बशीर चीमा, जैं इस्तीफ़ा ॾिनी आहे। काफ लीग अगवान वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। काफ लीग जो अगवान वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया नाज़रीन। काफ लीग अगवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया नाज़रीन। वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। मुस्लिम लीग काफ जो अगवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। मुस्लिम लीग काफ जो अगवान आहे ऐं वफ़ाक़ी वज़ीर आहे तारिक बशीर चीमा, जंहिं इस्तीफ़ा ॾिनी आहे। अॼु क़ौमी असैम्बली में वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ भी पेश कई वई आहे ऐं ही जेका अपडेट अवां सां शेयर कयूं पिया इन हवाले सां काफ लीग अगवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। तफ़सील मालूम कयूं था ज़ुल्फ़कार गुरामाणी खां। जी ज़ुल्फ़कार गुरामाणी, कहिड़ा तफ़सील आहिनि? काफ लीग अगवान आहे वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा जंहिं इस्तीफ़ा ॾिनी आहे। जी, हींअर हिते क़ौमी असैम्बली जे इजलास ख़त्म थियण खां पोइ इहा ख़बर आई आहे त तारिक जेकी मुस्लिम लीग काफ सां जंहिंजो तालुक़ु हुयो उन इस्तीफ़ा ॾिनी आहे। इन खां अॻु में इहो ॿुधायो वियो हो त चौधरी परवेज़ इलाही सां उहे मौजूदु आहिनि वज़ीर आज़म हाउस में। वज़ीर आज़म सां उन्हनि जूं मुलाक़ातूं बि थी रहियूं आहिनि ऐं परवेज़ इलाही जे हवाले सां दावा कई पई वञे त हुकूमत जे इतिहाद में उहे शामिल रहंदा। पर हींअर ख़बर अचे पई ऐं उन हवाले सां हिते ज़रिए इहा ख़बर ॾिनी आहे त मुस्लिम लीग काफ वज़ारत तां इस्तीफ़ा ॾियण खां पोइ हुकूमती इतिहाद खां अलॻि थियण जो फ़ैसिलो बि कयो आहे। हींअर ई हिते बिलावल भुट्टो प्रेस कॉन्फ्रेंस ख़त्म कई आहे ऐं उन खां पोइ इहा हिते ख़बर साम्हूं आई आहे त मुस्लिम लीग काफ जंहिंजो हिकिड़ो इजलास वज़ीर आज़म हाउस में इमरान ख़ान सां थी रहियो, उन खां अॻु बि शाह महमूद कुरैशी वारनि जी मुलाक़ात थी हुई चौधरी परवेज़ इलाही सां। उन खां पोइ ही ख़बर साम्हूं आई आहे त मुस्लिम लीग काफ इस्तीफ़ा ॾिनी आहे। मुस्लिम लीग काफ अलॻि थियण जो ऐलान कयो आहे ऐं उन खां पोइ हिते जेको इतिहादियुनि जो जेको इजलास आहे, हींअर बाप पार्टी जे तरफ़ां बि प्रेस कॉन्फ्रेंस ऐलान थियो आहे त बाप पार्टी वारा हिते जिते असीं मौजूदु आहियूं उहे इन हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस करणु वञनि पिया ऐं बाप पार्टी जा जेके मेंबर आहिनि उहे बि इन हवाले सां वाज़े पॉलिसी अख़्तियार कंदा ऐं हिते जेका प्रेस कॉन्फ्रेंस थींदी त बाप पार्टी जो ऐलान बि साम्हूं ईंदो। ठीकु आहे ज़ुल्फ़कार गुरामाणी, असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु रहिजो। काफ लीग अगवान वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अवांखे ॿुधायां पिया नाज़रीन, काफ लीग अगवान वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इन हवाले सां अवांखे ॿुधायो नाज़रीन, काफ लीग जे तर्जुमान ॼाणायो आहे त तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा क़ौमी असैम्बली जी सीट तां नाहे ॾिनी। तारिक बशीर चीमा संदसि वज़ारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। अवांखे ॿुधायां पिया नाज़रीन, वफ़ाक़ी वज़ीर ऐं काफ लीग जो अगवान तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इन हवाले सां काफ लीग तर्जुमान ॼाणायो आहे त तारिक बशीर चीमा पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे, उन क़ौमी असैम्बली जी सीट तां इस्तीफ़ा नाहे ॾिनी।